सब एक बेरो अलहम्द शरीफ 11 बेरा कुल वल्लाह अहद शरीफ पढ़ो। शुहदाए करबला जे खिदमत पाक में तोहफो पेश कयूं। हजरत मखदूम सदी मूसानी रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक की खिदमत में तोहफो पेश कयूं। इन सां गॾु असांजो नौजवान मुजाहिद अहले सुन्नत फ़कीर अयाज़ अली जंहिं हिन जलसे जो बुनियाद विधो हुयो, उन जे रूह के सवाब पहुचायूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन अकरमिल अव्वलीन वल आखिरीन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, शुहदाए करबला जी याद में हर साल वांगुर नए गोठ वारन ये जिक्र हुसैन जी महफिल सजाई आहे। जन हिन महफिल के सजायो जेकी हिन में विखूं भरे हाजिर थियायो। अल्लाह करीम तव्हां सभिनी के शाद ऐं आबाद फरमाइंदो। इन मजलिस के हाज़रीन जे दिलन जो तमन्नाऊं अल्लाह पंहिंजे फज़ल सां पूरियूं फरमाए। अज़ीज़ान गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा जेकी अल्फाज हिन फ़कीर तिलावत कया, रब्बे दुल जलाल इरशाद फरमायो, क़ुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फ़िल क़ुरबा। ए मुझा सोना नबी, तू ऐलान कर, पंजी ज़बान सा तू पंजी उम्मत के आगाह कर। क़ुल ला अस्अलुकुम अलैहि, तवां खां मां कहीं शे जो सवाल न थो कयां। हिन दीन सेखारण जे एवज़, रिसालत पहुंचाइण जे एवज़, अल्लाह जे पैगामन पहुंचाइण जे एवज़, रब जो कुरान तव्हां ताईं पहुंचायूं। इन्हे जे एवज़ में
तवा के हलाल ऐं हराम सेखारियुम उन्हें जे एवज़ में तवा के जायज़ ऐं नाजायज़ जा मसाइल सेखारियुम तवा के जहन्नम मां कढी जन्नत में पहुंचायुम तवा निदोरन के सदोरो बनायुम इन सारी मेहनत जे एवज़ इन दीन जे पहुंचाइण जे एवज़ तवा का कहीं शे जो सवाल नथो कयां उजूरो तलब नथो कयां मुझो अजूरो मुझो अल्लाह मुखे दींदो तवा उम्मत खां के शे जो सवाल नथो कयां बस एक गाल जो मां मुतालबो तवा उम्मत सा करे रहो आया एक गाल तवा का तकाजा करे रहो आया तो ए मुझे कलमे पढ़न वारो जनतई मुझो पैगाम पहुतो आ तवा के मुंह में नफो मिलियो आ तवा के मुंह में फायदो पहुतो आ मां तवा जो नबी आया तवा मुझा उम्मती आयो मां तवा जो आका आया तवा मुझे मथा कलमे पढ़न वारा आयो इन नाते सा भी कहे शे जो तवा का सवाल ना है सिर्फ एक शे जो सवाल आ तो मुझे अहल बैतन सा मोहब्बत रख मुझे अहले कुर्बा सा मुझे रिश्तेदारन सा मुझे घराने सा मुझे प्यारन सा मुझे वेझन सा तवा वेझा थिजो जेकी मूसा वेझा हन तवा उन्हन सा वेझा थिजो जेकी मुजा कुराबतदार हन उन्हन सा तवा मोहब्बत ऐं प्यार रखजो जेके मु पंहिंजो बनायो आ तवा उन्हन के पंहिंजो बनाएजो इल्लल मवद्दत फिल कुर्बा सवाए हिन गाल जे बस मुतालबो हिकड़ो आ त मुझे अहले कुर्बा सा मवद्दत ऐं मोहब्बत रखजो तफसीर नसफी के अंदर इमाम नसफी इन आये करीमा जो शान नुज़ूल बयान फरमायो त अरब जा मुशरिक अरब जा काफर चवण लगा त नबी हिकड़ो दीन आंदो आ कुरान आंदो आ कलमो आंदो आ मानू इन जा गिरवीदा थी विया आहिन लाजमी इनन का तलब कंदो त मुखे हुक्मरान बनायो मुखे पंजो बादशाह बनायो दौलत घुरंदो या शोहरत घुरंदो या पंजे को जाती मफादात तलब कंदो नबी हिनन के नई जिंदगी सा आशना कयो ते जे एवज में कान का शे हिनन का तलब कंदो जने मक्के जे मुशरिकन अरब जे काफरन इया गाल उठारी त अल्लाह कुरान जी इया आयत नाज़िल फरमाए नचे व सुभान अल्लाह अञा भी हाँ उन ठारियो सुभान अल्लाह तफसीर कुशैरी वारो इमाम कुशैरी इन आयत जो शान नुज़ूल बयान करने लिखे थो तो मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे गुलामन के गड कयो पंजे कलमे पढ़न वारन के गड कयो तो अचो अचो अजो अल्लाह मुते आसमान ता पैगाम लाथो अज रब जो हुक्म नाज़िल थियो आ अल्लाह जी ज़ात हुक्म नाज़िल फरमायो आ मां तवा के इन वक्त ते इए चवंदो रहियो हुयुस गाल काबिल तवज्जो गौर से ॿुधण जी आ ए मुसलमानो मां तवा के इए चवंदो रहियो हुयुस त मुंजी रिसालत जे एवस जेको दीन तवा के पहुंचायो थम इन जे एवस तवा का कुछ नथो घुरा काश तरफ नथो कया बाबा ॾिसो न उसूल आ जेकरे को तवा के चाहे प्यारींदो आ त तवा बुन के चाहे प्यारींदो भला ॿियो न त चवंदो त मन शुक्रियो अदा करे अदा फलाणे मूंखे मानी खाराई हुन बिरादरी जो सॾु ॾिनो तव्हां उन खे सॾु ॾींदो भला जे सॾु न ॾिए तव्हां चवंदो यार बेवड़ो माण्हू आहे मां पंहिंजे ख़ुशी में सॼो मां मूंखे न सॼी आहे कि न जेको थोरो कंदो आहे जेको एहसान कंदो आहे उन जो बदलो एहसान सां ॾिबो आहे उन खे मुआवज़ो ॾिबो आहे उन एहसान जे बदले में उन खे कुझु न कुझु शुक्रमंदी भला ॿियो कुझु न आहे ज़बान सां शुक्रियो अदा कबो आहे मदीने वाले साईं फरमायो त मां तव्हां खां कुझु नथो घुरां न दुनिया न दौलत न माल न शोहरत न तव्हां खां शुक्रमंदी थो घुरां कंहिं शइ जो मुतालबो तव्हां खां नथो कयां मुंहिंजो अजर मुखे मुझो रब ॾींदो इन अजरे इल्ला अल्लाह मुझो अजर मुझो हिफ्ज़ मुझो रब मुखे ॾींदो
मां सदाई तवा के इए चवंदो रहियोस पर बुधो अजो अल्लाह ताला कुरान में हुक्म नाज़िल कयो आ अजो जिब्रील मुडे रब जो पैगाम खणी आयो आ महबूब तोखे जरूरत ना है तू चवी तो मुखे कुछ न खपे पर मु रब जो मुतालबो आ पंजी उम्मत के बुधा केड़ो अल्लाह तो फरमाए त कुल ओ मुझा महबूब तू मुझो पैगाम इन्हन तई पहुंचाए तू चवी तो मुखे कुछ न घुर्जे पर मां रब इन्हन के मुतालबो तो कया वो मुझो पैगाम पंजी उम्मत तई तू पहुंचाए केड़ो ओ मुझा सोना नबी कुल तू फरमाए ला असअलुकुम अलैहि अजरा ओ मुझा सोना नबी तू चवीन त तवा का अजर कोन थो गुरा मुआवजो कोन थो गुरा पैसो न खपे दौलत न खपे माल न खपे कुर्सी न खपे इख्तिदार न खपे कंहिं शइ जो मुतालबो न आहे पर मुझा सोना नबी हीअं चवीने त इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुझा सोना नबी चईने त मुझे कुराबत दारन साण मोहब्बत रखजो जेकी मुझा कुराबत दार है जेकी मुझे घर में रहण वारा है जेकी मुझे घर में जमण वारा है जेकी मुझे घर में पलजण वारा है जन सा मुंह रिश्तो कयो आ जन के मुंह रिश्तो दिनो आ जन के मुंह पंजो बनायो आ तवा उन्हन के पंजो बनाइजो मुझा कराबतदार के रहे जेकी मदीने वाले मीर जे घर में रहन वाला यानी अज़वाजे मुतहरात नबी जो घर वारियों पाक पैगंबर जा नंग मुस्तफा करीम जो लजूं जेके दिल पर मोहम्मद करीम जे निकाह में आयूं ये महबूब जे कुराबत में कुर्बत में वेझड़ाइप में अची वियूं मुझे दिल पर नबी जी कुआर हजरत सैयदा खदीजतुल कुबरा मुझे दिल पर मोहम्मद करीम जी कुआर सैयदा ज़किया तय्यबा ताहिरा आयशतुल हुमैरा सब जो रदी अल्लाह ताला अन्हा जेका नबी जी कुआरा मुस्तफा जी घर वारिया ऐं अबू बकर सिद्दीक जी न्याणिया हजरत सैयदा हफ्सा रदी अल्लाह ताला अन्हा जेका नबी दी घर वारिया ऐं हजरत सैयदना उमर आदिल जी न्याणिया हे पई मुझे दिल पर मोहम्मद करीम जा सोहरा है जंजू न्याणियों दिल पर मोहम्मद करीम जे निकाह में जन का मुंह रिश्तो वरतो जन के मुंह पंजो बनायो जेकी मुझा कुराबतदार है तवा उन्हन सा मोहब्बत रखजो या जन के मुंह रिश्तो दिनो मुंह पंजी न्याणी रुकैया मुंह पंजे प्यारे यार पंजे प्यारे खलीफे उस्मान गनी के दिनी हिकड़ी न्याणी वफात करे वई तो वरी बी न्याणी नी मास उहा जब गुजारे थी वने तो हबीब फरमाइन था त तवा उस्मान के छड़ो समझो आ वाढो समझो आ जेकरे मुट अन्या भी न्याणी हुजे हां तो मां उस्मान के परणाया सदी मुसाणी वारा तू पंजी न्याणी जो रिश्तो कैसा कंदे तोखे न्याणी जो पी आई तू पंजी न्याणी कंखे दींदे जेको तुंजो जोड़ जीस हुजे जेके तू इज्जत वारो समझी जेके तू मान वारो समझी अरे पंजू न्याणियूं इए त कोन दिबियूं हन जे में सलाहियत समझ बिया उन्हें सा रिश्तो कबो आ मुझे दिल पर मोहम्मद करीम जेको कम कयो
जो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा मुझो नबी ज़बान मां लफ्ज़ न कुछंदो आ जेका ॻाल्हि कंदो आ सा रब जो हुकुम हूंदी आ नबी हलंदो आ त हलणो अल्लाह जे हुकुम सां नबी ॻाल्हाईंदो आ त ॻाल्हाइणो अल्लाह जे हुकुम सां नबी ॿिंधींदो आ त रब जे हुकुम सां नबी छिनंदो आ त अल्लाह जे हुकुम सां नबी जंग कंदो आ अल्लाह जे हुकुम सां नबी सुलह कंदो आ अल्लाह जे हुकुम सां नबी कंहिंखे प्यार कंदो आ रब जे हुकुम सां नबी कंहिंखां नफ़रत कंदो आ अल्लाह जे हुकुम सां इन जे करे आले सुन्नत जो अक़ीदो आ आले सुन्नत जो बल्कि जमी उम्मत जो पूरी उम्मत आले तशय्यो आले हदीस आले सुन्नत सभिनी जो अक़ीदो आ त नबी गुनाहन का मासूम आहिनि नबी ग़लतियूं न कंदा आहिनि नबी खां चुक न थींदी आ जेको नबी खे ग़लत चवे इहो पाण ग़लत आ नबी कॾहिं बि ग़लत न हूंदो आ जेकॾहिं सुहिणे नबीअ पंहिंजूं ॿ उस्मान गनी खे ॾिनियूं त अल्लाह जे हुकुम सां ॾिनियूं जंहिंखे नबीअ पंहिंजो बणायो जेकॾहिं मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम पंहिंजी न्याणी सैयदा ज़किया तय्यबा ताहिरा फातिमतु ज़हरा सलामुल्लाहि अलैहा वाला अबीहा वाला बालिहा पंहिंजी पाक न्याणी जो रिश्तो जेकॾहिं मौला अली सां कयईं अलीअ सोने खे पंहिंजी न्याणी परणाए ॾिनई त पंहिंजी मर्ज़ी सां न पर अल्लाह जे हुकुम सां ॾिनई महबूब जा चारई यार मुस्तफा जा कुराबतदार यार नबी जा सोरा आहिनि यार नबी जा न्याणा आहिनि ओ मुझा सोना नबी तू चवीन इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे कराबतदारन सा मुझे रिश्तेदारन सा मुझे वेझन सा तमाम भी मोहब्बत रखजो यो मुतालबो रब पान करो हबीबन जे ज़बान मां लफ्ज़ कुल चई अल्लाह पान मुतालबो करो छो त रब ॾिठो पे रब खे ख़बर हुई त एड़ा बि नामुराद पैदा थींदा जेके मुस्तफा जे सोरे खे घटि वधि ॻाल्हाईंदा अबू बकर खे ॻाल्हाईंदा सोने उमर जे शान में गुस्ताखी कंदा उस्मान ज़िन्नूरैन खे घटि वधि ॻाल्हाईंदा के वरी खारजी एड़ा दुश्मन पैदा थींदा जेके मौला अली जे शान में गुस्ताखियूं कंदा हैदर करार के नाशाइस्ता लफ्ज़ ॻाल्हाईंदा के एड़ा भी पलीत पैदा थींदा जेके इमाम हुसैन आली मकाम के बागी ऐं लुटेरो सॾींदा एड़ा भी नामुराद पैदा थींदा जेके नबी जे घराणे जे मथां इल्जाम तराशू कंदा इन जे करे रब कुरान में अगे ही लिखी छॾियो त ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा ओ मुझा सोना नबी पंहिंजे रिसालत जो अजर ॿियो न घुरीन ॿियो को मुतालबो न करीन पर हीअ ॻाल्हि मुंहिंजी चईन त मुंहिंजे आल बैतन सां मुंहिंजे घराणे सां मुंहिंजे कराबतदारनि सां मोहब्बत रखजो पो जेकॾहिं असांजी हिकिड़ी अख अली आ त ॿी अख अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हायो 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 असांजी हिकिड़ी अख अबू बकर सिद्दीक़ ॿी अख अली आ हिकिड़ी अख उमर फारूक ॿी अख मौला अली आ हिकिड़ी अख उस्मान गनी आ ॿी अख हज़रत मौला अली आ हिकिड़ी अख इमाम हसन आ त ॿी अख इमाम हुसैन बाकी अहल बैतन जो हुबदार जी दावा करे हिकड़न के मन्ने ॿियन के गायूं दे उछा जो हुबदार जेको
बस कारण कपड़न पाइण में हुब थी वई जा मातम करण में हुब थी वई जा जे मातम जायज हुजे हां तो मदीने वारो साईं सब का पेरी पंहिंजे चाचे हमजा जो मातम करे ओ मुझा पिनी प्यारा जे कारा कपड़ा पाइण या मोहब्बत जी निशानी हुजे हां तो मुझो दिल पर मोहम्मद करीम पाण कारा कपड़ा पाए करे पंहिंजे चाचे जो सोग मलाए हां ये मोहब्बत नहीं ही तो मानन जो हथ जो थयल खड़ियल गालियूं इन तरीको साके उहो खपे जेको दिल पर मोहम्मद करीम जो तरीको आ ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में इमाम जिंदा है सुभान अल्लाह इमाम जिंदा है यो मातम जायज ना है यो मातम जायज ना है ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में सुभान अल्लाह अहन चार यार प्यारा सब हादी हिदायत वारा अहन चार यार प्यारा हड़ा हादी हिदायत वारा ना तन जो शान घटा महरम जे महीने में ना तन जो शान घटा ना तन जो शान घटा महरम जे महीने में ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में सोना सही वाह गाल वणे दी कौन जीवन तो सुन्नत को न सुनाती तो भंग सा दिलड़ी लाती तो सुन्नत को न सुनाती तो भंग सा दिलड़ी लाती छट पिटका आई सटका महरम जे महीने में छट पिटका आई सटका महरम जे महीने में इमाम जिंदा है इमाम जिंदा गपची जाओ इमाम जिंदा है यो मातम जायज ना है हथ लोने जाओ मातम जायज ना है यो मातम जायज ना है ना दर दर महरम जे महीने में ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में इमाम जिंदा है इमाम जिंदा है यो पिंड को जायज ना है इमाम जिंदा है यो मातम जायज ना है ना दर दर ढोल बजा महरम जे महीने में ना दर दर ढोल छो नंग परावा निहारी छो नंग परावा निहारी छो पाण के पाण तो मारी छो पाण के पाण तो मारी सिख सबुर छड़े पिटका महरम जे महीने में सिख सबुर छड़े पिटका महरम जे महीने में सिख सबुर छड़े लाउड सही करा लाउड सही करो लाउड से सिखो सबुर छड़े पिटका महरम जे महीने में शरबत मिले सणबो बोड़ मिले वो विच में बीठो एकड़ा वरी सुन्नी वरी कारी कमीसड़ी रंगाईंदा बेटे वारन जी गाल कोन थो कया बेटे वारा इंशाल्लाह पक्का सुनी है ना कारा कपड़ा पा महरम जे महीने में ताज़ो गज़ल ठायो तो बुधाया ना ताके ओ कर आसी इज्ज़ इबादत कुरान जी कर तिलावत
मुझे सोने हुसैन कुरान पढ़ो, इमाम हसन कुरान पढ़ो, मौला अली कुरान पढ़ो। जरी मल मैदान जंग ते विंदो तलवार जुल्फकार हथ में खणंदो, मुस्कुराइंदो भी हो त रब जो कुरान भी पढ़ंदो विंदो। ओ कर आजी इबादत कुरान दी कर तिलावत, छद मांधाना मरसिया महरम दे महीने में, छद मांधाना मरसिया महरम दे महीने में। इमाम जिंदा है, हुसैन जिंदा है, अकबर जिंदा है, सुनो असगर जिंदा है, साईं कासिम जिंदा है। यो पिट को जायज ना है, ना दर दर ढोल बजा महरम दे महीने में, ना दर दर ढोल। छड़ कर मुल्ला ते कावड़े, छड़ कर मुल्ला ते कावड़े, कद मन पंजे मामा मड़े। तू रब जो जिक्र कमा, तू रब जो जिक्र कमा महरम दे महीने में, तू रब जो जिक्र कमा महरम दे महीने में। छद मांधाना मरसिया महरम दे महीने में, छद पिटका ऐ कुटका महरम दे महीने में। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मुझा प्री प्यारा, अल्लाह जो कुरान तो फरमाए तो तव्हां नबी दे कराबतदारन सा मोहब्बत रखो। तो हर अमल जो रब वट सिलो आ, हर अमल जो अल्लाह वट सिलो आ, हर अमल जो अल्लाह वट अजुर आ, बदलो आ, मुआवजो आ। तवां के मजदूरी कंदा हो तो उन मजदूरी जो तवां के उजरत मिलंदी है या न? अने कम वारो हुजे को बिन भाड़ी खाई वने तो नेत दस। हां हां एड़ा बदा है ना, सजो दी कम कराए 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 शाम जो मजदूरी खा हल पुंडल। एकड़ा वरी जमींदार सगोरा हारी मिस्कीन 6 महीना लोड़े बन्नी जी मेहनत करे खिदमत करे, बटाई जो ॾींहुं थियो त चवंदो बाबा ही छली कमदार जी, ही छली ओताक जी चिल्म जो खर्च। अरे चिल्म बिना गरीब मिस्कीन हारी दे पई जा गालायो। हां मवाणी जी सही जुदा, ओताक जो खर्च जुदा। पो पछाड़ी में हारी वेचारो रिली कुले दे गलमो न पी। ओ वडेरा साहब, ओ जमींदार साहब, गरीबन सा जुल्म न कर, मिस्कीनन जा हक न खा, गरीबन जी पाई पाई जो पुछाणो तो को क़यामत जे आड़े थींदो। पंजा बंगला तो ठहराई, प्लाट तो खरीद करी, फ्लैट तो खरीद करी, बैंक बैलेंस तो ठाए रखी, दुनिया ही दौलत गद तो करी, मिस्कीनन जा रत तो चूसी। पर याद रख जाए कहारी सरकार में जरे जरे जो तो के हिसाब ॾियणो पवंदो। पराई बनी ते कब्जो, पराई प्लाट ते कब्जो, ॿियो न त घिटियूं सोरींदा वेंदा, लोड़ो वधाईंदा। पो पछाड़ी घिटी एड़ी सोरी 30 फुटन जी घिटी, हाने को माना लाश खणी हल जे त खटोली भी मस निकरे। गाल समझो था न?
मुझे सोने हबीब फरमायो जेको हिकड़ी गिराट पराई जमीन जी हिकड़ी गिराट फबाए तो क़यामत जे ॾियारे में 7 ज़मीनूं कट बनाए उन जे गिचीअ में विधियूं वेंदियूं। वरी कब्रुनि जे मथां ठाहियूं वेठा अथई होटल। मुझे सोने हबीब फरमायो परंदड़ टांडन जे मथा पैर रखो, परंदड़ टांडन जे मथा पैर रखो, इहो भलो तव पर के कब्र ते लत न ॾिजो। मुझा सोना हबीब ॾिसन था हिकिड़ो शख्स आहे जेको कब्र खे ठूठ लॻायूं वेठो, ठूठ लॻायूं वेठो। मुझे सोने हबीब या साहिबल कब्र अंजिल मिनल कब्र ला तुज़ी वला युज़ीक। ओ कब्र ते टेक ॾियण वारा कब्र वारे खे न ईज़ाए, न इहो तोखे ईज़ाए, कब्र वारे खे न ईज़ाए। इहो कब्र वारे ते जेका ठूठ रखी अथई ॼण के कब्र वारे खे ईज़ा पहुचाईंदो। ओ मुजादा हिकड़े आम कब्र ते लत ॾियण जाइज़ नहीं, पर के वलीअ जी मज़ार हुजे उन ते ठूठ लॻाए वेहण, मथो टेके वेहण जाइज़ नहीं। ओ अदा के वलीअ जी दरबार त इज्जत वारी जाइ हूंदी आ, रब जे निशानियुनि मज़ा हिक निशानी हूंदी आ। शियो हुजे सुन्नी हुजे हर हिक जे लाइ इज्जत वारी जाइ आ अल्लाह वारनि जी दरगाह। इज्जत वारी जाइ जी दरबार, इज्जत वारी दरबार। तो वलीअ जे दरबार में घोड़ो काहे वञण, सारी नए गोठ जी जमायत सभिनी के गुजारिश तो कयां त इहा ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें असां सभु मुतफ़िक़ आहियूं त मखदूम सादी मूसाणी असां सभिनी जो महबूब आहे, असांजो रहबर, असां सभिनी जो मुर्शिद आहे या न, आहे या न। महबूब मुर्शिद सादी मूसाणी असां सभिनी जे लाइ क़ाबिल एतिराम आहे, उन जी दरगाह असां जे लाइ क़ाबिल एतिराम आहे या न। जेके मञो था मुर्शिद सादी मूसाणी असांजो मुर्शिद हथ मथे खणो। अज मां सभिनी खे शियन के सुन्नन के हथ जोड़े अर्ज़ थो कयां त अॼु खां वठी इहो बाब बंदि कयो। दरगाह ते घोड़े जो वजन तव्हां जे लाइ बि सही न आहे, असां जे लाइ बि सही न आहे। हर ईमान वारो इन ॻाल्हि खे गवारा कोन कंदो। वलीअनि जी दरबार इज्जत जी दरबार आहे, घोड़नि काहे वञण जी दरबार न आहे। कबूल आया ॻाल्हि, कबूल आया ॻाल्हि। रज़ाकाराना तौर मां सभिनी खे गुज़ारिश थो कयां त रज़ाकाराना तौर जो फ़ैसिलो करे छॾियो त इंशाअल्लाह वरी अॻिते जे लाइ दरबार शरीफ में घोड़ो न वेंदो। कबूल हथ मथे खणो। चो सल्लल्लाहु अलैहि